इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां, ज़ौक़ सां, शौक़ सां, मोहब्बत सां, वॾी आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ए भाइयों, अल्लाह करीम का दुआ है कि रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, करीमन जी मोहब्बत में जारे, रब शाल इन ही मोहब्बत में मौत नसीब फरमाए। सब चो आमीन। अल्लाह करीम का दुआ है जनी ये नूरानी महफिल सजाई आ, खर्च कया, कोशिश कया, अल्लाह उनके दीन ही दुनिया में वाधारो फरमाए, इज्जत माल में इजाफो फरमाए। असी जेकी भी अल्लाह जो कुरान मुस्तफ़ा करीम जो शान ऐं शरीयत पाक जो बयान ॿुधण जे लाइ जमो थियासीं, अल्लाह असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए। प्यारा दोस्तों, मदीने जे ताजदार लौलाक जे लक़ब पाइण वारे हबीब, अड़ियन जे आधार, गमगीनन जे गमखार, यतीमन जे यार, मोहम्मद मुस्तफ़ा मुख्तार सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जे मीलाद जी मजलिस सजाइण, महबूबन करीमन जो जिक्र करण, तज़किरे मवालिद करण, या फी ज़मानी अहले सुन्नत व जमात जो शिआर है, निशानी है। इन जे करे पंहिंजे सुन्नी होने जे सबूत ॾियण जे लाइ मीलाद मल्हाइण ज़रूरी है। ऐं जेके मीलाद मल्हाईंदा आहिनि, अल्लाह उन्हनि जे मथां पंहिंजूं रहमतूं वसाईंदो आहे। यकीनन मीलाद मल्हाइण सां माण्हू खे इज्जत भी मिलंदी आहे, दुनिया आख़िरत जी नेमत भी मिलंदी आहे। मदीने वारो साईं भी राज़ी थींदो आहे त अल्लाह भी राज़ी थींदो आहे। हिकड़न माण्हुनि खे शिरक नज़र थो अचे, हिकड़न खे मीलाद बिदत नज़र थो अचे, नाजायज़ नज़र थो अचे। अफ़सोस आहे उन्हनि जी सोच जे मथां, अफ़सोस आहे उन्हनि जी सम्झ जे मथां। जो मदीने वारो साईं आयो ऐं उनजी ख़ुशी मल्हाइण जे लाइ मौलवी खे दलील खपे। सुभान अल्लाह। चवंदा किथे लिखियल आहे मीलाद मल्हाइण, कहिड़ी जाइ ते लिखियल आहे, किथे लिखियल आहे, कहिड़े किताब में लिखियल आहे, क़ुरान में, हदीस में कहिड़ी जाइ ते लिखियल आहे त मीलाद मल्हाइजे। मूं चयो त तूं भला कहिड़ी जाइ ते क़ुरान में या हदीस में लिखियल आहे त मीलाद न मल्हाइजे? कहिड़ी जाइ ते लिखियल आहे? जे शइ खां मनो थियल आहे उहो कमु कजे त उहो हराम आहे। सॼो क़ुरान खोल, 30 सिपारा अथई, 8 लख हदीस ॾेखारे सघीं, जे दलील नथो ॾेई सघीं त मनो आहे त पोइ छॾ आशिकनि खे त भली मीलाद मल्हाए ॾेखारे। असांखे मदीने वारे साईं जे दर ते सुभान अल्लाह। असांखे इज्जत मिली मदीने वारे जे सदके। ध्यान मुंडे जो बा हे ए प्रेशर दी आवाज बताई सलाह खुश हो सदाई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अर्ज पे कयुम असांखे इज्जत मिली आहे मदीने वारे साईं जे सदके।
दीन मिलियो मदीने वारे जे सदके, दुनिया मिली मदीने वारे साईं जे सदके, खुद रब मिलियो मदीने वारे जे सदके। जडे महबूब जे सदके कुल कायनात मिली आ तो वो एरे नबी जे अचण ते खुशी छो न मल्हाइजे। दुनिया जो नेमतूं जेके भी मिलियूं आहिनि अल्लाह फरमायो आहे ये नेमतूं मूं अल्लाह तव्हां खे महबूब जे सदके अता फरमायो आहे। अल्लाह फरमायो लौला कलमा खलक़तुल अफलाक, ए दिलवर नबी जो तोखे पैदा न कया हा त जग न जोड़िया हा, जमीन न ठाया हा, आसमान न तखलीक कया हा, मानू पैदा न कया हा, जग जोड़िया अथम। इन जे करे जो जहान के बुधाया ए शीश महल वारो तव्हां जुड़िया आयो त मदीने वारे साईं जे सदके जुड़िया। रुगी दुनिया जी नेमत न पर क़यामत जे ॾिहाड़े निजात मिलंदी, हशर में आसानी थींदी, पुछाणे में हिसाब किताब में सवलाई थींदी, पुलिस रात तां पार उकरंदे जन्नत में वेंदे त मदीने वारे साईं जे सदके वेंदे। साईं करीमन फरमायो क़यामत जे ॾिहाड़े महशर जे मैदान में को माण्हू अल्लाह सां न ॻाल्हाईंदो, सब खौफ ज़दा हूंदा, सब मायूस थी वेंदा। अन मुबशिर वनिदायसु, जॾहिं सब मायूस थी वेंदा अल्लाह जी रहमत जी खुशखबरी उन वक्त मां मोहम्मद करीम माण्हुनि खे ॾींदुसि। सुभान अल्लाह। हिते जेके झलनि था या रसूल अल्लाह चवण खां, मदीने वारे जो मीलाद मल्हाइण खां, महबूबन जो जिक्र करण खां, दिलबर नबी जो तज़किरो करण खां, महबूबन करीमन जे लाइ मरहबा जो नारो हणण खां मनो था कनि। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जॾहिं दिलबर नबी ईंदो त उहे बि चवंदा त मदीने वारो अची वियो, हाणे निजात जा दर खुलण वारा आहिनि। सुभान अल्लाह। मोहब्बत वारनि खे त इंतज़ार ई नबी जो हूंदो न। असां इश्क ई मोहब्बत रखण वारनि खे, असां वटि न अमल न इल्म न अमल न रंग न ढंग न हैसियत न किरदार न साईं मुंहिंजा नेकी को अमल न आहे। हिकु आसरो आहे मदीने वारे ताजदार। असांखे त इंतज़ार ई महबूब जो हूंदो। जॾहिं साईं ईंदा त मोहब्बत वारो ईअं चवंदो जीअं मुंहिंजे मातलीअ वारे मुर्शिद दिलबर साईं फरमायो आहे। चओ सुभान अल्लाह तो पढ़ा। जॾहिं हबीब ईंदा ते आशिक ओॾी महिल पुकारींदा, जानी आयो जानी थी वई महिरबानी, असांजो जानी आयो जानी थी वई मेहरबानी, जानी जलवेदार अल्लाह बाबा सैयद जा सिंगार, चेहरो चमके बाबा बहके, चेहरो चमके बाबा बहके, नूर तजल्ली मादर मुरके, ओ चांदोना चमकार अल्लाह बाबा सैयद जा सिंगार, जानी आयो जानी थी वई मेहरबानी, गजी चवरायो जानी आयो जानी थी वई मेहरबानी, असांजो जानी जेको चवे तो मुस्तफा असांजो जानी आहे सो गजी चवराए, जानी आयो जानी थी वई मेहरबानी, ओ जानी आ जलवेदार अल्लाह बाबा सैयद जा सिंगार, ओ जिब्रील जंहिंजो झूले हिंदोरो, जिब्रील जंहिंजो झूले हिंदोरो, ऐं चंड मञे महबूब इशारो, चंड मञे महबूब इशारो, वाह मिठो मन ठार अल्लाह बाबा सैयद जा सिंगार, असांजो जानी आयो जानी थी वई मेहरबानी, चो चो जानी आयो जानी थी
जानी जलवेदार अल्लाह बाबा सैयद जासीगा। सुभान अल्लाह। मदीने जो ताजदार अल्लाह ताला जे तरफा असांजे ला रहमत बणजी आयो, रब जो एहसान बणजी आयो आहे। रब जे कुरान फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। अलबत्ता तहकीक अल्लाह मोमिनन ते एहसान कयो आ, ईमान वारन ते थोरो कयो आ जो उन्हनि जे अंदर पंहिंजो दिल पर नबी मबऊस कयो थई। कलमे पढ़ने वारो, ईमान आणण वारो, ओ मुसलमान सदाइण वारो, अल्लाह जो फरमाए ए मोमिनो तव्हां ते मूं रब जो इहो एहसान आ जो मूं अल्लाह तव्हां खे मदीने वारे साईं जो उम्मती बणायो आहे। अल्लाह जी मर्ज़ी हुई, शीशमहल वारो रब जी मर्ज़ी आदम जो उम्मती बनाया, नूह अलैहिस्सलाम जो उम्मती बनाया, अल्लाह मर्जी वारो हुयो ईसा रूहुल्लाह जो उम्मती बनाया। जे पैदा करणो हुयसि त शुएब अलैहिस्सलाम जे ज़माने में पैदा करे हा, असांखे बनी इसराइलन में शामिल करे मूसा कलीमुल्लाह जो उम्मती बनाए हा। कुर्बान मुझे रब जी इनायतुन था अल्लाह नबी दिनो त पंहिंजो महबूब नबी अता कयो आहे। नहीं तो मदीने वारे जो ज़मानो दी नहीं, असा के नबी दी नहीं, शरीयत दी नहीं तो मोहम्मदी शरीयत दी नहीं, किताब दी नहीं तो कुरान अता कयो अथई। पुटे जे मूसा जे ज़माने में पैदा थिया तो खबर पवई हा, खबर अथई मूसा कलीमुल्लाह जा उम्मती खैरात कंदा हुया न। खैरात इन ज़माने में असीं खैरात कंदा आहियूं। अॼु तव्हां बि खैरात लंगर कयो हूंदो अलाह जे नाले ते, आहे न? सॼी जमात जे लाइ लंगर आहे, मिलंदो दिलि जाए कयो। सुभान अल्लाह। मां बि घणी देरि कोन वठंदुसि, बसि कलाक हिकिड़ो तकरीर करे पोइ तव्हां ॼाणो पाटोड़ो ॼाणे। तवजह, तव्हीं खैरात कयो था, दोस्तन याद रखियोसी, जमात आई उन्हनि खाधो पीतो दुआ घुरी हेलिया विया। मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में ये न हुयो, ॿियनि उम्मतुनि जे ज़माने में ये न हुयो। खैरात कंदा हुया न, वो हिकिड़ी पहाड़ी ते उहा खैरात, वो कुनो, वो साईं मुंहिंजा पैसो ॾोकड़ कपिड़ो लटो जेको अल्लाह जी राह में खैरात कजे हिकिड़ी मथां ई जॻह ते रखंदा हुया। आसमान तां हिकिड़ी बाहि लहंदी हुई जेका उन शइ खे मथे खणी वेंदी हुई। जे अल्लाह कबूल कयो तो वह बाहि लहंदी, पर जे कबूल न पई न तो वह बाहि न लहंदी। माण्हू उन माण्हू खे तोहमत हणंदा, उन ते इल्ज़ाम हणंदा, उनखे घटि वधि ॻाल्हाईंदा, निभागा वेणा अल्लाह तुंहिंजी खैरात कबूल कोन कई आहे। अल्लाह ॾिसो असां ते केॾो एहसान कयो जो अमल कयूं, कबूल पियो या न पियो, पर अल्लाह धक धके छॾिया आहिनि। अग में जॾहिं मूसा कलीमुल्लाह जो उम्मती गुनाह कंदो हुयो, के ज़िना कई, के चोरी कई, के कूड़ ॻाल्हायो, कंहिंजो हथ खाधई, उन जे दर ते लिखजी वेंदो हो हिन घर वारनि फलाणो गुनाह जो कमु कयो आहे। ऐब ज़ाहिर थी पवंदा हुया, सॼे राज खे ख़बर पइजी वेंदी हुई त हिन माण्हू हे गुनाह जो कमु कयो आहे। पर अल्लाह कुर्बान मदीने वारे साईं ता असीं गुनाह कयूं बि था, पर अल्लाह ऐब लिकाए छॾिया आहिनि। मुझे अंदर मुझा ऐब आहिनि, तव्हां पंहिंजा ऐब निहारियो। केतिरा गुनाह आहिनि कंहिंखे ख़बर नाहे, असां हे गुनाह कया आहिनि जो अल्लाह धक धकियो आहे मदीने वारे साईं जे सदके। का ॻाल्हि सम्झो था, हले सुठा पिया आहियो पुट। सुभान अल्लाह। असांजो कपिड़ो पलीत थिए, को पलीती लॻी वञे, छा कंदा आहियो? धोईंदा आहियो?
पानी सां धोना आहियो न हिकिड़ो कपिड़ो पलीत थी वञे पेशाब लगी वियो शराब लगी वियो का गंदगी लगी वई गिलाज़त लगी वई निजासत लगी वई तो उनखे 3 दफ़ा धोई हीअं निपूड़ींदो न कपिड़े खे धोई हीअं निपूड़ियो उहा शइ पाक थी वेंदी हाणे उहा पायो कपिड़ो पायो चादर पायो कमीज़ पायो पर मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में ईअं न हुयो जॾहिं कपिड़ो पलीत थींदो हुयो त उन जाइ खे कैंची सां हीअं कटे छॾींदा हुया पाक न थींदो हुयो ज़मीन पाक न हूंदी हुई जेका ज़मीन पलीत थी वई हर जाइ ते उहे निमाज़ बि न पढ़ंदा हुया उन्हनि जे लाइ मख़सूस जाइ हुई मस्जिद मख़सूस हुई मस्जिद में अचे निमाज़ पढ़ो त थींदी ॿिए हंधि निमाज़ न थींदी असां ते अल्लाह एहसान कयो मदीने वारे जे के जमीन जे जाए ते नमाज पढ़ंदे अल्लाह नमाज कबूल करे छॾींदो सुभान अल्लाह मूसा कलीमुल्लाह जा उम्मती मस्जिद मां कॾहिं सफ़र ते वञनि त मस्जिद जी मिट्टी बोरो भरे मथे खणी वेंदा हुया रस्ते में सफर में नमाज जो टाइम थी नमाज पढ़णी आहे न उहा कपिड़ो बिछ खोले उहा मिट्टी बिछाईंदा हुया उन जे मथां बि नमाज पढ़ंदा हुया मस्जिद जी मिट्टी खणी वञनि असां जे लाइ अल्लाह इहा आसानी कई हबीबन फरमायो मुझे ला मुझी उम्मत जे लाइ अल्लाह पूरी ज़मीन के मस्जिद बनाए छॾियो आहे जिते वणे उते सजदो ॾे मिट्टी पाक हुजे साफ़ हुजे कपिड़ो विछाए हुन ते निमाज़ पढ़े पोइ शीश महल या मातली या हाजी सामणा साईं मुंहिंजा टुंडो गुलाम अली या डिगरी नौकोट या मिठी किथे मुंहिंजी थर जी ज़मीन साईं मुंहिंजा कच्चे ऐं काछे जी ज़मीन सिंध ऐं हिंद जी ज़मीन कहिड़ी बि जॻह ते मुस्लो विछाए निमाज़ पढ़े अल्लाह तुझी हर निमाज़ कबूल करे छॾींदो सुभान अल्लाह मूसा जे ज़माने में हुजो त मिट्टी जो बोरो मथे ते पियो हुजे ॾिसो केॾो एहसान अल्लाह जो हा वाह थोरा न थोरा मूं ते मारूअड़नि जा थर में वारी जेतरी तिहां बि घणेरा तूं भलायूं ऐं फेरा ऐं त गणिया गणी दसि केतिरा मदीने वारे जा एहसान एतिरा एहसान अथई तुंहिंजे मथे ते एतिरा वार न आहिनि वणनि ते एतिरा पन न आहिनि आसमान में एतिरा तारा न आहिनि मींहुं वसे एतिरा कतरा पाणीअ जा ज़मीन ते कोन किरंदा आहिनि शीश महल में अचण वारो जेतिरा एहसान हुसैन जे नाने मिठे मोहम्मद करीम जा असां गुनहगार उम्मतनि जे मथां समझ में आई गाल कौन आई सल्लल्लाहु अलैका या मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह दारमी शरीफ में मुसन्नफ इब्ने अबी शैबा हदीस जो किताब इमाम हाकिम जो किताब मुस्तदरक उनमें ये हदीस आई है हजरत अबू हुरैरा तो फरमाए मुझे दिल पर नबी फरमायो त इन्नमा अना रहमतुन मुहदातुन मा मोहम्मद करीम अल्लाह जे तरफा पंहिंजी उम्मत जे लाइ हिकिड़ी रहमत भरी सूखड़ी आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी तो फरमाए अब ध्यान मुड़िया तव्हांजो मां मोहम्मद करीम ए शीश महल वारो नबी तो फरमाए मां नबी हिकिड़ी रहमत भरी सूखड़ी अल्लाह जो तव्हांजो तोहफ़ो आया अल्लाह तोहफ़ो ॾिनो आहे हिकिड़ो
अल्लाह तोहफो ॾिनो आहे कहिड़ो रहमत वारो तोहफो कीअं ॾिनो अथई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए न मोकलियो महबूब तोखे मगर असां समूरन जानन जे लाइ रहमत बनाए सुभान अल्लाह अहिड़ी रहमत बनाए मोकली जे रहमत खां बाद में ज़हमत आहे ई कोन पर ॿियनि उम्मतुनि खां हिसाब थींदा पुछाणा थींदा हिन उम्मत में अहिड़ा ख़ुशि नसीब आहिनि जिन खे बिना पुछाणे जे जन्नत में रवानो कयो वेंदो हदीस मदीने वाले साईं जी मुस्नद अहमद बिन हंबल में मजमू ज़वाइद में कंजुल उमाल में हदीस अचे थी हजरत सैयदना हुज़ैफा बिन यमान रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए यक़ूल गाब अन्ना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमन फलम यखरुज हत्ता सनन्ना अल्ला यखरुज हिकड़े दिहाड़े महबूब सुना मस्जिद नबवी मां तकड़े तकड़े घर हलिया विया गायब थी विया काफी देर गुजरी वई महबूब असां दे कोन आया असां समझोसी शायद हाणे नबी ईंदो ही कोन घणो वक्त गुजरी वियो करे वियो बच्चा खामोश थी वियो चुप ॻाल्हाए जो न चुप करे वियो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैहि हजरत हुज़ैफा तो फरमाए मदीने जो ताजदार हलियो वियो गायब थी वियो असांजी निगाहुनि खां ख़बर न पई नबी सोना किथे विया आहिनि असांखे लॻो त महबूब सोना ईंदा ई कोन काफी देर गुजरी वही अचानक महबूब आया फलम्मा खरज घर मां जो निकता सजदतन मदीने वारो साईं मस्जिद नबवी में आयो त अचण साणी सिर सजदे में रखे छॾे घो सजदो कयन घणी देर ताईं सजदे में पिया रहा काफी वक्त गुजरी वियो फज़न्ना अन नफ्सहु कद कुबिदत असां समझो थी त शायद महबूब सोना सजदे में विसाल करे विया एतिरी देर गुजरी वई शायद साईं करीमन के अल्लाह जो सॾ अची वियो सजदे में साईं जन हलिया विया काफी देर का बाद में नबी सुने सिर मुबारक मथे खैर चओ सुभान अल्लाह साहबी चवंदा जॾहिं देर सां संदन जो चेहरो ॾिसंदा हुआसीं एॾो त नबी जो चेहरो अनवर सुहिणो लॻंदो हुयो एॾो हसीन लॻंदो हुयो ईअं लॻंदो हुयो ॼण रेल ते क़ुरान खुलियल हुजे हज़रत जाबिर तो फरमाए रुखे मुस्तफा ॾिसंदा हुआसीं वरी चंड खे ॾिसंदा हुआसीं वरी महबूबन जे मुंहं खे ॾिसंदा हुआसीं वरी चंड खे ॾिसंदा हुआसीं दिल चवंदी ही चंड खां वधीक मदीने वारे जो चेहरो मुनव्वर ऐं रोशन आहे अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिद मातली वारे दिल भर साईं फरमायो सुभान अल्लाह ओ जाने जाना ओ शाहे शाह ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब नाहे हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गोलन में गुलाब नाहे जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो जिनका साई हयात आई सजन का साई हयात आई घटो न तुझो शबाब आहे
हजरत हुज़ैफा तो फरमाए नबी सुने सिर मुबारक मथे खयो फलम्मा रफ़ा रअसहु सर अक़दस जो मथे खयन मदीने वारे साईं जो चेहरो खुशीअ में बहकी रहियो हुयो सुभान अल्लाह साईं करीम मुस्कुराए रहा हुया खिलन पिया ऐं रिवायत में अचे तो जॾहिं नबी सुना मुरकंदा हुया सनन जा ॾंद मुबारक ज़ाहिर थींदा हुया त ॾंदनि मां इएं चिमकार निकिरंदा हुया जो असांजा कमरा घर रोशन थी वेंदा हुया सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मशहूर अदीज़ा सईदा आयशा सिद्दीक़ा रात जो टाइम हुयो सुई हथ मां किरी पियसि हवा जो लगी त ॾीओ उझामी वियो त साईं फरमाए पई मां ऊंदे में ज़मीन ते हथ पई हणां त सुई ॻोल्हियां सुई हथ मां किरी पई किथे पई आहे नबी सुणो जो आयो ॾिठई आयशा छा थी करी या रसूल अल्लाह सुई विञाई हथ में ऊंदे में हाणे ज़मीन ते रोशनी हुजे त माण्हू ॻोल्हे न ऊंदे में जो आयशा पई ॻोल्हे नबी सुणे उन अम्मा साईं के सुई ॻोल्हींदे जो ॾिठो त खिलिया अंधेरे में थी आयशा सुई ॻोल्ही नबी सुणा जो खिलिया अम्मा आयशा थी फरमाए जी जल अम्मा थी फरमाए जीअं जो महबूब खिलिया आहिनि सनन जे ॾंदनि मुबारकनि मां एॾो नूर निकितो एॾी रोशनी निकिती जो सुई त ॻोल्हे वरितमि पर सुई में धाॻो बि विझी वरितो अथमि सुभान अल्लाह सुभान अल्लाह बीबी हलीमा सादिया जेका नबी जी दाईया साथी फरमाए मां महबूबन करीमन के घर खणी वियसि जेतिरा ॾींहं महबूब मुंहिंजे घर में हुया मूंखे ॾीए ॿारण जी ज़रूरत न पई बत्ती बिजली जी ज़रूरत न पई अम्मा छो ज़रूरत न पई साईं जी फरमाए मुंहिंजे महबूब जे मुखड़े मां एॾो नूर निकिरंदो हुयो एॾी रोशनी निकिरंदी हुई जो सॼी रात मुझी झूपड़ी मुझो घर महबूब जे चेहरे से मुनव्वर रहंदो हुयो पाड़े जो औरतूं आयूं चवण लॻियूं हलीमा अमीर थी वई आहीं जो सॼी रात तुंहिंजो ॾीओ थो भरे तेल किथां थी आणी अॻ में जेके अमीर हूंदा हाणे त बिजली अची वई आहे वापडा जा ख़र्च आहिनि सुभान अल्लाह बिजली अचे 2 कलाक बिल अचे 24 कलाक आहे की न तव्हांखे कहिड़ी ख़बर सभई कुंडनि ते पिया हलो बिजली आहे ई कोन्हे का सुभान अल्लाह सोलर चमकाए छॾियो आहे सुभान अल्लाह सोलर जो ख़र्च थो थिए न बैटरी महांगी आहे सोलर जी प्लेट महांगी आहे जेको जेतिरो पैसे वारो हूंदो न सोलर सिस्टम ओॾो वॾो हेवी लॻियल हूंदो गरीब वटि नंढड़ी प्लेट 150 वारी अमीरनि वटि 600 वारी प्लेट लॻियल हूंदी सम्झो था हाणे बिजली जा ख़र्च आहिनि अॻ में तेल हूंदो तेल ॾींहं में जेको अमीर हूंदो हुनजे घर में 8-10 ॾीआ ॿरंदा हुया वधीक रोशनी हूंदी हुई बीबी हलीमा खे पियूं चवनि बनू सैद कबीले जूं औरतूं हलीमा ओ हलीमा अमीर थी वई आहीं पैसो जजो थी वियो अथई जो सॼी रात तुंहिंजो ॾीओ ॿरे थो अॻ में त ग़रीब हूंदी हुई सांझीअ जो ई ॾीओ उठाए छॾींदी हुई हाणे सॼी रात तुंहिंजो ॾीओ थो ॿरे साईं थी फरमाए ए बनू सैद कबीले जूं औरतूं ए सरथियूं सहेलियूं ॾीओ न ॿारींदी आहियां बत्ती बिजली रोशन न कंदी आहियां पोइ हे नूर किथां आयो साईं थी फरमाए जॾहिं मोहम्मद करीम मुझे घर आयो वा मुखे दिए बारण जी हाजत ही कोन पई आहे सुभान अल्लाह आखिर वारा बचो सुभान अल्लाह सुभान अल्लाह आई रिवायत में चए तो साहबी चवंदा जॾहिं महबूब सोना गुफ्तगू कंदा हुया तकरीर कंदा हुया त असांजा पाछा पोयां दीवार ते नज़र ईंदा हाणे हे साम्हूं बत्ती वेंदी भले ऐं वेठो आहियां त मुंहिंजो पाछो पोयां नज़र ईंदो
साहबी चवंदा असीं असांजा सिरनि जा पाछा पोयां नज़र अहिड़ो महबूबनि जे चहिरे अखदस मां नूर निकिरंदो हुयो। सुभान अल्लाह। पाण त नूर हुया पर इहो नूर विरहाईंदा हुया, तक़सीम कंदा हुया। हिकिड़ो सहाबी हुयो रात जो महबूब जी मजलिस में वेठो, कचहरी ॿुधई, तकरीर ॿुधई, हाणे वञे पियो परे पंधु जे या रसूल अल्लाह वञा पियो रस्ते में ऊंधे या कीअं घर पहुचंदुसि, बत्ती बिजली कोन्हे। नबी साईं फरमायो तुंहिंजी लठ ओरिया कर, लठ महबूबनि खे ॾिनई। नबी सुणे लठ जे मथां हथ फेरियो आहे, लठ जे मथां हथ जो फेरियनि, लठ मां हीअं नूर पियो निकिरे त सर्च लाइट ॿरंदी आहे। सुभान अल्लाह। खणी वञ लठ पंहिंजे घर। साहबी चवे तो बटेना हुयासीं, हीअं लठ खयो पिया वञूं, रोशनी थी वई, गली रोशन, ॻोठ रोशन, इलाइक़ो रोशन, नूर ई नूर, रोशनी रोशनी। हाणे हिकिड़ी जॻह ते पहुतासीं, मुंहिंजो दोस्त हाणे वञे पियो ॿिए पासे, हुनखे होॾां वञिणो हुयो, मूंखे हेॾां वञिणो हुयो। चई अदा हाणे तूं त रोशनी ते वेंदे, आऊं अंधेरे में वेंदुसि, मुंहिंजो तुंहिंजी लठ ॾे, ॿिन्ही लठुनि खे मिलाए हीअं जो घसाईं, जीअं हिन जी लठ पई चमके तीअं हिन भाउ जी बि लठ चमकण लॻी आहे। सुभान अल्लाह। साहबी चवे तो सॼी राति गुज़री वई, मूं घर जे सन में लठ खोड़े छॾी आहे, उन मां नूर ख़तम न थियो आहे, हता के सिज उभरी आयो, पर मुंहिंजे लठ जा चमक ख़तम कोन थी आहे। सुभान अल्लाह। न चई सुभान अल्लाह। कुर्बान मदीने वारे साईं जे नूर जे मथां। ऐं साईं करीमन फरमायो त जेको माण्हू मूं मोहम्मद करीम सां मोहब्बत रखे, अल्लाह उन जे दिल खे नूर वारो बणाए छॾींदो। हा, जेको गुनाह करे उन जी दिल काती थी वेंदी, मुनव्वर मंझां कठोर थी वेंदी। महबूबन फरमायो जीअं लोह ते ज़ंग चढ़ंदो आहे न, ईअं दिलयुनि ते बि ज़ंग चढ़ंदो आहे। हे लोह आहे, हे ॾिसो ही लोह आहे, हिन ते ज़ंग चढ़ी वियो। असुल में हे सफ़ेद आहे, असुल हे हिन जो रंग सफ़ेद आहे, पर अहिड़ो ज़ंग चढ़ी वियो त जो कारो थी वियो। रेगमाल खणी हिनखे साफ़ कंदो न त वरी इहा साॻुणी चमक ॿाहिरि निकिरी ईंदी, सफ़ाई थींदी। केमिकल लॻंदो, रेगमाल न त केमिकल हणोसि, केमिकल लॻण खां पोइ घसाइण खां पोइ हिन जो असुल रंग ज़ाहिर थी पवंदो। असां जूं दिलियूं बि ईअं। नबी साईं फरमायो जॾहिं को माण्हू गुनाह जो कमु कंदो आहे त हुनजी दिलि ते कारो नुक़्तो अची वेंदो। हिकिड़ो गुनाह कई हिकिड़ो नुक़्तो, ॿियो गुनाह कई ॿियो नुक़्तो, टियों गुनाह कई टियों नुक़्तो, तव्हांजो सॼी दिलि गुनाहनि में कारी थी वेंदी आहे, सॼी दिलि गुनाहनि में भरिजी वेंदी आहे। पर जॾहिं उहो माण्हू अल्लाह जो ज़िक्र करे, मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल करे, नबी जे रस्ते ते हले, अल्लाह हुन जी दिलि खे ईअं मुनव्वर कंदो आहे जीअं सिज चमकंदो आहे। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। असांखे निमाज़ नथी वणे, रोज़ो नथो वणे, दाढ़ी नथी वणे, मस्जिद नथी वणे, दीन जी ॻाल्हि नथी वणे, क़ुर नथो वणे, नसीहत था ॿुधूं उहा नथी वणे। हाणे तव्हां बि इंतज़ार में साईं जल्दी जान छॾे त भत खाऊं, ॻाल्हि नथी वणे। अल्हम्दुलिल्लाह तव्हीं मोहब्बत वारा आहियो, जहिड़ी तव्हांखे खिलाइण जे लाइ मूं लतीफ़ो चयो, अलाह ख़ुशि रखंदो, सदाईं शाद ऐं आबाद हूंदो। पर असांजे दिलयुनि में मोहब्बत न आहे, दीन जो जज़्बो न आहे। सबबु इहो आहे जो दिलि कारी थी वई आहे, दिलि कठोर थी वई आहे, दिलि गुनाहनि जे करे ज़ंगजी वई आहे। पुट इहा दिलि तॾहिं मुनव्वर थींदी जॾहिं मदीने वारे साईं सां दिलि लाहींदे गुंबद ख़ज़रा मां नूर निकिरंदो, तुंहिंजी दिलि ते अहिड़ो असर विझंदो जो तुंहिंजी दिलि बि मुसफ़ा ऐं मुजल्ला बणिजी वेंदी। सुभान अल्लाह। चाही तो दिलि मुनव्वर थिए, कहिड़ा कहिड़ा चाहियो था हथ त मथे खणो मां ॾिसां। दिलि मुनव्वर तॾहिं थींदी जॾहिं चवंदे सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह।
गुनाह इंसान के बर्बाद कंदा आहिनि पुट बदकिरदारी इंसान के तबाह कंदी आहे उन जो बुरो असर तव्हांजी ज़िंदगी ते तमाम गलत पवंदो आहे मूंखे अक्सर नौजवान दा नज़र अचनि वॾी उमिरि वारा घटि आहियो तव्हां नौजवानो तव्हांखे शुरूआत में ख़बर कोन पवंदी जवानी आहे न जवानी में माण्हू बसि जेको कमायो कंदा वेंदा जॾहिं वॾी उमिरि थींदी वञी तजुर्बेकार कुराननि खां वञी पुछा कयो गुनाह जो केॾो बुरो असर आहे जिंदगी जे मथां तव्हांजे हालात जे मथां तव्हांजे रिज़्क जे मथां तव्हांजी घरेलू ज़िंदगी जे मथां सुख ख़तम थी वेंदो चैन ख़तम थी वेंदो फ़रत हली वेंदी दिलि में बेचैनी अची वेंदी अॼुकल्ह नौजवान अक्सर तौर ते वञी अख़बार पढ़ो रोज़ वाक़िया अचनि था रोज़ टेलीविज़न ते रोज़ सोशल मीडिया ते ॾिसो नौजवान ख़ुदकुशी था कनि पाण मारनि था सबबु इहो आहे जो दिलि बीमार आहे चैन नाहे सुकून नाहे पुट इहो दिलि जो चैन ऐं फ़रत तॾहिं मिलंदी जॾहिं हिन दिलि खे मदीने वारे साईं सां जोड़े छॾींदे समझो था हाणे कोन था समझो तो गुनाहनि सां दिलि लाथी आहे दुनिया सां दिलि लाथी आहे मुंहिंजे रब सां बि त दिलि लाहे ॾिस न मदीने वारे साईं फरमायो अशाब ताइब हबीबुल्लाह जेको नौजवान जवानीअ में तो बहताइब थींदो आहे जवानीअ में अल्लाह ॾे मोट कंदो आहे इन नौजवान खे अल्लाह पंहिंजो महबूब बणाए छॾींदो आहे सुभान अल्लाह ओ नौजवानो माण्हुनि जा त महबूब थिया आहियो दुनिया जा त महबूब थिया आहियो माण्हुनि सां त दिलि लाथी अथव पर पहिरीं प्यारा मुंहिंजे रब सां बि दिलि लाए ॾिस मुझे मदीने वाले साईं सां त दिलि लाए ॾिसो अहिड़ो महिरबान अथई जिते सभु छॾे वेंदा को कमु न ईंदो उन जाइ ते बि तुंहिंजो सॼण तुंहिंजो रहबर तुंहिंजे लाइ भलाई जो दर खोलण वारो तुंहिंजे लाइ महिरबानी करण वारो हूंदो त हुसैननि जो नानो मिठो मोहम्मद मुस्तफ़ा करीम सुभान अल्लाह अॼु चवीं थो चाचो वेठो आहे अॼु चवीं थो मामो वेठो आहे अॼु चवीं थो भाउ वेठो आहे अॼु चवीं थो माइट वेठा आहिनि खानदान आहे कबीलो आहे क़ौम वारा आहिनि पुट क़ौम वारा वधि में वधि एतिरो साथ ॾींदई जो कुल्हे कांधी थी कब्र में फिटी करे ईंदा हे कपिड़ा बि लाहे वठंदई कपिड़ा लाहे अणसिबियल कफनी पाराए उहा बि या नसीब आओ न बा अणसिबियल कफनी पाराए वञी मण मिटी हेठि पूरे ईंदा लतूं हणी ज़ोर सां दफ़नाए ऐं साईं मुंहिंजा सभु मोटी वेंदा न अबो गॾु हलंदो न अम्मा गॾु हलंदी न यार गॾु हलंदो न कब्र में को साथी ईंदो न सांझी ईंदो पर ओ शीश महल वारो ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजा भाउ कब्र में मदद करण ईंदो त मदीने जो ताजदार ईंदो सुभान अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े को हिकु नेकी ॾियण जे लाइ तयारु न हूंदो अॼु जिन जे लाइ जी पियो चवी पियो मुंहिंजो अधो मुंहिंजो पुटु मुंहिंजी ज़ाल मुंहिंजो अबो मुंहिंजी अम्मा अॼु ईअं नाज़ पियो करी खानदान ते पर उन महशर जे मैदान में अबो बि नेकी कोन ॾींदई जे पुट जे लाइ जी मरी पियो उहो पुटु बि नेकी कोन ॾींदई औलाद बि कमु कोन ईंदई हबीबन फरमायो हिते सभु छॾे वेंदा उन जाइ ते बि मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम पंहिंजी उम्मत जी सार लहण जे लाइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं जन फरमायो सिर सजदे मां जो खयनि हदीस याद आहे विसरी वई सुभान अल्लाह ओ हुज़ैफा बिन यमान वारी हदीस नबी सुना हलिया विया वरी आया वरी सिर सजदे में रखियो न याद आहे न हदीस हींअर ई विसारियो था त अॻियां ॿियूं कहिड़ियूं ॻाल्हियुनि ते अमल कंदो सुभान अल्लाह पर सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह साईं ने फरमायो मुर्गी
दिल्ली मदीने वाले साईं फरमायो ए मुझा उम्मतियो बुधो हिन वक्त मु हिकड़ो शुक्राने जो सजदो दिनो या रसूल अल्लाह छो शुक्राने जो सजदो दिनव नबी साईं फरमायो इन रब्बी इस्तशारनी फी उम्मती अज जो मां हलियो वियो हुयुसि गायब थी वियो हुयुसि तव्हांखे ख़बर आहे मां किथे वियो हुयुसि या रसूल अल्लाह केॾांहुं विया हुयो नबी साईं फरमायो हींअर जो मां गायब थी वियो हुयुसि त मां पंहिंजे अल्लाह सां मिलण जे लाइ वियो हुयुसि पंहिंजे रब सां कचहरी करण वियो हुयुसि या रसूल अल्लाह कहिड़ी कचहरी कयव नबी साईं फरमायो मुंहिंजे रब मुंहिंजी उम्मत जे बारे में मूंसां हिकिड़ो मशवरो कयो हुयो अल्लाह मशवरो कयो कहिड़ो मशवरो त माज़ा अफ़अल बिहिन अल्लाह पुछो ए महबूब ॿुधा तुंहिंजी उम्मत सां छा कयां कहिड़ो वहिंवार कयां गुनाह बि कनि था नेकियूं बि कनि था तूं ॿुधा तुंहिंजी उम्मत जे लाइ छा कयां सुभान अल्लाह तवज्जो मुनिया अल्लाह जे नबी का अल्लाह पूछा करे वाह नबी तुझो शान कलमो तो नबी ते पढ़े वा तो बाना तो अल्लाह जायूं ना हाँ बाना के जाए अल्लाह जाए नबी सुनो तो अल्लाह जो बानो है ना नबी केडो भी शान वारो हुजे वरी अल्लाह जो बानो अल्लाह जो जोड़े अल्लाह जो अब्दु अल्लाह जो बानो पर अल्लाह जी मोहब्बत ॾिसो असीं बि अल्लाह जा बाना आहियूं रब पुछा पियो करे ओ महबूब ॿुधा माज़ा अफ़अलु बिहिम तुंहिंजी उम्मत सां मां छा कयां कहिड़ो कमु कयां फ़क़ुल्तु मा शिअत ऐ रब्बिहिम ख़ल्क़ुक व इबादुक मूं चयो मुंहिंजा मौला तुंहिंजी मर्ज़ी आहे जेको वणे सो करी तुंहिंजा बाना आहिनि ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा ख़ल्क़ियल आहिनि शीश माला जा आशिक तुंहिंजा आहिनि तुंहिंजा बाना आहिनि तुंहिंजो नालो वठण वारा आहिनि मूं ते कलमो पढ़ण वारा आहिनि फस्तशारनी इन रब्बी सानिया अल्लाह वरी ॿियो दफ़ो मशवरो कयो ओ महबूब ॿुधा तुंहिंजी उम्मत सां छा कयां कहिड़ो कमु कयां ॿियो दफ़ो पुछा के अल्लाहु अकबर कबीरा मदीने वाले साईं फरमायो मूं वरी चयो लहू कज़ालिक मूं वरी साॻिया लफ़्ज़ चया मौला तुंहिंजा बाना आहिनि तुंहिंजी तकलीफ़ आहिनि तुंहिंजो नालो वठण वारा आहिनि तुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं वणे उहे कर फ़क़ाल ला उहसिनुक फी उम्मतिक या मुहम्मद करीम ओ मुझा सोना हबीब ओ मुझा दिलबर नबी दुखारो नथी तुझी उम्मत जेला मां रब तोखे दुखारो कोन कंदुसि जीअं तूं चवंदो वेंदे तुझी उम्मत जेला मां अल्लाह उहो फ़ैसिलो कंदो वेंदुसि सुभान अल्लाह चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह फ़क़ुल्तु लहू कज़ालिक मूं वरी बि साॻियो लफ़्ज़ जो मौला तुंहिंजूं महिरबानियूं अता करी त तुंहिंजी मर्ज़ी महिरबानी करी तुंहिंजी मर्ज़ी बशिरनी मदीने वाले साईं फरमायो पोइ अल्लाह मूंखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾिनी कहिड़ी ख़ुशख़बरी अन अव्वल मन यदखुलुल जन्नत मिन उम्मती मई सबऊन अल्फन मा कुल्लि अल्फिन सबऊन अल्फा लैस अलैहिम हिसाब अल्लाह खुशखबरी ॾिनी ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह तोखे 70,000 अहिड़ा उम्मती थो ॾियां जेके बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा
सुभान अल्लाह। जहन्नम छा पुलसरात छा पर उन्हनि का पुछाणो बि न हूंदो, हिसाब बि न हूंदो। मुंहिंजो मौला अञा वधा 70,000 थोरा आहिनि, इहे घटि आहिनि। रब फरमायो महबूब हर 70,000 सां गॾु ॿिया 70,000 गॾायां थो, सेब बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। नबी जो ये चयो। पुराणो साहबी वॾी उमिरि वारो हज़रत सैयदना उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु कुंड ते वेठो हुजे, उथी बीठो, चओ सुभान अल्लाह। हज़रत उकाशा उथी बीठो, वॾे आवाज़ सां हथ ॿधी अर्ज़ु करे या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा सोना हबीब जेके बिना हिसाब जे जन्नत में वेंदा, या रसूल अल्लाह मुंहिंजो नालो बि उन्हनि में लिखायो। सुभान अल्लाह। अब जन्नत में मानू अल्लाह जी मर्जी सां वेंदा, बे मानू जी मर्जी सां वेंदा। जंहिंखे रब मोकिलींदो न, जंहिंखे रब मोकिले सो जन्नत में वेंदो। पर कुर्बान मदीने वारे साईं जी ज़ात जे मथां इहो जन्नत में मोकिलण जो इख्तियार बि अल्लाह मदीने वारे जे हवाले कयो आहे। जेको चवे थो नबी वटि को इख्तियार नाहे, मदीने वाले साईं वटि को इख्तियार नाहे, महबूबन करीमन जी का हैसियत लिहाज़ो बिल्ला नाहे। पुट अञा कहिड़ी हैसियत खपई, कहिड़ो इख्तियार खपई? नबी जंहिंखे वणे जन्नती बणाए, जंहिंखे वणे जहन्नम में मोकिले। मदीने वारो साईं मर्ज़ी वारो आहे। दीन भी मदीने वारे साईं जो आ, दुनिया भी मदीने वारे साईं जी आ, कब्र में भी हैसियत मदीने वारे साईं जी आ, त हशर में भी इख्तियार हलंदो त तुझे मुझे दिलबर नबी मोहम्मद मुस्तफा करीम जो हलंदो। अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह। नबी जो इख्तियार आहे, जंहिंखे वणे जेको इख्तियार ॾे। तवज्जो, माण्हू चवंदा नबी वटि इख्तियार न आहे, शरीयत में इख्तियार मदीने वारे साईं जो हलंदो। जंहिंते जेका शइ वणे उहा हलाल करे, जेका शइ कंहिंजे लाइ नाजाइज़ आहे महबूब कंहिंजे लाइ हलाल करे, उहा उनजे लाइ हलाल थी वेंदी। मिसाल तौर हिकिड़ी हदीस आहे, हिकिड़ो सहाबी हुजे रमज़ान जो रोज़ो रखे। हाणे रमज़ान में राति जो पंहिंजी घरवारी वटि वञो मिलो तव्हांजे लाइ जाइज़ आहे। ॾींहं जो रोज़े में इजाज़त न आहे। ॾींहं जो रोज़े में घरवारी जे वेझो वञण जी इजाज़त न आहे। वेझो वञण मां मक़सदु तव्हां सम्झो था, सियाणा आहियो। साहबी हुजे सो ॾींहं जो पंहिंजी घरवारी सां मिली आहे। नबी साईं अचे चई या रसूल अल्लाह हे कमु करे वेठो आहियां, हाणे छा हुकुम आहे? जेको रोज़ो टोड़े, मदीने वारे साईं फरमायो या 60 मिस्कीननि खे मानी खाराए, या 3 गुलाम आजाद करे, या साईं मुंहिंजा 60 ॾींहं रोज़ा रखे। मदीने वारे साईं फरमायो 3 गुलाम आजाद करे। चए थो या रसूल अल्लाह मां गरीब मिस्कीन आहियां, गुलामनि जी आजाद करण जी मूं में हैसियत न आहे। 10 गुलाम आजाद कया, मुंह में हैसियत ना है, पैसो ना है। साईं ने फरमाया पोइ 60 ॾींहं रोज़ा रख, रोज़ो टोड़ियो दे 60 ॾींहं रोज़ा रख। चए थो या रसूल अल्लाह हिकिड़े महीने जे रोज़े इहो हाल कयो आहे, माई जो पासो नथो छॾे सघां, तव्हां वरी 60 ॾींहं लागी तो रोज़ा था चओ। साईं ने फरमायो वञ पोइ 60 मिस्कीननि खे मानी खारा। चए थो या रसूल अल्लाह मां पाण बुख ते वेठो आहियां, ॿियनि खे कहिड़ी मानी खाराईंदुसि? गरीब मिस्कीन आहियां। नबी साईं फरमाए वे तुंहिंजो बंदोबस्त कयूं था। थोरी देर गुज़री, हिकिड़ो सहाबी आयो, खजूर जो तोबरो खणी आयो, टोकरो छली। साईं करीम जे आॾो जे तोहफ़े में या रसूल अल्लाह हे मुंहिंजी खजूर जो बाग मां ताज़ी खजूर लथी आहे, इहो तव्हांजे लाइ तोहफ़ो खणी आहियां। मुंहिंजो पहिरियों बाग मां खजूर लथी आहे, अव्वल महबूब खे ॾियां पोइ ॿियनि खे ॾियां खपायां। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हांजो बि जॾहिं फ़सुल लहे न, अवल अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे नाले ते ख़ैरात कंदा कयो, पोइ पंहिंजे घर ऐं पंहिंजे रिज़्क़ जो बंदोबस्त पोइ कंदा कयो। ॾिसो त अल्लाह तव्हांजे फ़सुल में कीअं थो बरकतूं नाज़िल फरमाए। असां वटि अहिड़ा कंजूस आहिनि, सिर हलियो वञे अल्लाह जे नाले ते असुली कोन ॾींदासीं।
आओ कि न चमड़ी वने पर दमड़ी न वने सुभान अल्लाह कंजूस पे मरे जे अल्लाह जे नाले ते दे कुछ ची दिया तो पियो जे छा तो दी अल्लाह जे नाले ते सिर दिया तो जा छा दे सुभान अल्लाह हे साहबी या रसूलल्लाह पेरी भली खजूर लतिया मुझो अवल नबी दी खिदमत में पेश कया पो वनी खपाया अवल महबूब खाए तो मुझी दिल खुश थे अञा जोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो सहाबी जे रोजो टोड़ियो हुयो वो बेटो नबी से फरमायो या रसूल अल्लाह हुक्म साईं जन फरमायो खणी वने हे खजूर जो तोबरो वनी गरीबन मिस्कीनन में विरा जेके गरीब इन उनन के वनी खारा तुझो कफारो अल्लाह अदा करे छडींदो अब समझण जी गाल बिन मुसलमानन जेला सत मिस्कीनन के मानी खाराए या गुलाम आजाद कराए या साईं मुजा 60 ॾींहं रोजा रखे तदे कफारो अदा थे पर नबी जो इख्तियार आ कहता बारुल लाहे सके तो नबी फरमायो वनी मदीने जे मिस्कीनन में विरा तो जो कफारो अदा थी विंदो वो साहबी तो जे या रसूल अल्लाह सजे मदीने में मुखा वधी का गरीब बियो को आहे ही कोन मुखा वधी का बियो को गरीब आहे कोन नबी के जो ये जी साईं जन एतरो खिलिया हदीस में लफ्ज चंदा नबी सुने जा सामो वाला दंद मुबारक जाहिर थी जा साईं जन फरमाया खजूर खणी वने तू खा तुनी ज़ाल के खारा पुटन के खारा अल्लाह तुनो कफारो अदा करे छडे वरी जो सुभान अल्लाह वाह इख्तियार मदीने वाले साईं जो का शय ॾिसो न गवाही शाहिदी ॾिजे न शाहिदी ॾियण जे लाइ 2 माण्हुनि जी ज़रूरत हूंदी आहे कंहिं शइ खे ॾिसो को माण्हू गवाही घुरे गवाह पेश कयो त 2 माण्हू घटि में घटि ॾिसनि ज़िना ॾिसण जे लाइ कंहिं ते ज़िना जो इल्ज़ाम आहे तो उन वक्त 4 शाहिदन जी शाहिदी लाजिम औरतूं 4 औरतूं जन 2 मर्दन जे बराबर है पर मदीने वाले साईं हिकड़े साहबी के चो तू के शय जे मथा शाहिदी दी न उते 2 या 4 जी गवाही कबूल ना है तू अकेलो गवाही दी तुझी शाहिदी 4 जे बराबर है साहबी हुयो मदीने वारो साईं हिकड़े सफर ता आयो रस्ते में हिकड़ो माण्हू पंहिंजो घोड़ो पियो खपाए ॾाढो भलो घोड़ो हुयो ॾाढो सुहिणो घोड़ो हुयो मदीने वारे साईं फरमायो घोड़ो खपाईंदे उन माण्हू चयो हा घोड़ो खपाईंदुसि घणे में खपाईंदे सौदो ते थियो मुंहिंजे दिलबर नबी फरमायो त एतिरे में सौदो ते थियो मां घर मां पैसा खणी थो अचां तोखे ॾियां थो घोड़ो मुंहिंजे हवाले कर सुभान अल्लाह साईं जन विया घर ॿिया माण्हू आया हिकिड़ा उन माण्हू वटि वापारी वटि ते घोड़ो खपाईंदो चयो आहे घोड़ो खपाए छॾियो आहे मोहम्मद करीम खे ॾेई छॾियो आहे चए केतिरे में सौदो कयो अथई हेतिरे में सौदो थियो चई नबी के जेतिरा पैसा नबी तोखे थो ॾिए न असां उन खां ॿीं ते तोखे पैसा था ॾियूं इहो घोड़ो असांखे हिन जो ठीकु आहे पैसनि जी लालच में अॼु बेड़ा माण्हू आहिनि जॾहिं सौदो कयो हिकिड़े माण्हू सां सौदो कयो जॾहिं ॿोली थी वञे उहो पैसा ॾे त ॿिए खे सौदो उहा शइ विकिणी ॾियण हराम आहे नाजाइज़ आहे नाहे ॾियणी ऐं जॾहिं 2 माण्हू मुस्लमान हिक ॿिए में सौदो कनि कपिड़ो आहे ज़मीन आहे जायदाद आहे माल आहे मोबाइल आहे किताब आहे साईं मुंहिंजा सोन आहे चांदी कहिड़ी बि शइ जॾहिं खपाए था जो 2 ॼणा मुस्लमान सौदो कनि था पिया टे माण्हू खे जाइज़ नाहे तो वो विच में पवे अवा तूं हिन खे न ॾे मूंखे ॾे मां थो वठां अवा मोबाइल थो खपायां साईं गुलाम हुसैन मुंहिंजो सौदो थो हले विच में फ़कीर गुलाम मोहम्मद अचे चए त साईं हे मोबाइल गुलाम हुसैन खपाए न ॾे मूंखे ॾे इहो गुनाह हुआ जेको विच में अचे 2 ॻाल्हियुनि में सौदे जे विच में रिश्ते जे विच में 2 माण्हू रिश्ते जी ॻाल्हि कनि पिया अबा तूं न्याणी मूंखे ॾे मुंहिंजो पुटु तुंहिंजी न्याणी खे ॾियां ॻाल्हि हले पई त विचां वरी ॿियो माण्हू अचे चवे हिन जे रिश्ते जी ॻाल्हि अचे पई इहो माण्हू सही न आहे तूं मुंहिंजे पुट खे पंहिंजी धीउ ॾे अहिड़ा माण्हू निभागा अथव
यो कबीरो गुनाह हुआ अल्लाह जे वटि इन जो वॾो तमर हिसाब आहे ये न कयो शरीफ नफ्स अखलाक मंद मुसलमान जो कम इहो आहे जो पराए सौदे में कोन ईंदो आहे अमल कबो इन ॻाल्हि ते इंशाअल्लाह सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो इन सां सौदो कयो हिन ने भागे छा कयो जो हुन पैसा वधी ॾिना चए तो घोड़ो मां तुंहिंजे हवाले थो कयां पैसा वठे पियो त तेसी मदीने जो ताजदार मथां चको तो मुझो दिलबर नबी आयो साईं करीम जो आया फरमाइन था घोड़ो मुझे हवाले कर तो हुन मानू जो मु घोड़ो तो के दिनो ही ना है तो सा सौदो ही कोन कयो आ नबी फरमायो हेतरे में सौदो छो आ नबी के चई को शाहिद पेश कर गालियूं हलियूं बस मुबाहिसो थियो मानू जमा थी विया नबी सुने के चयो तो शाहिद दे साईं करीम ने फरमायो शाहिद त कोने को हिकड़ो सहाबी बीठो हुयो ते चयो या रसूल अल्लाह तव्हां के न चयो वा साईं ने फरमायो आओ हे साहबी चयो तो मां शाहिद आया नबी सा तो हेतरे में सौदो कयो आ शाहिद जो आयो तो हुन माण्हू जो ठीक है बस को मां हथ खयो तव्हां घोड़ो खणी वञो थोड़ो अॻियां हलिया मुझे दिलबर नबी उन साहबी का पुछा कई तू तो हुए कोन तू तो वेठो कोन हुए सौदे में डिठो कोन हुए तो किए चयो त असां जो सौदो छो आ किए गवाही ॾिनई वो साहबी तो चवे या रसूल अल्लाह वो मुझा दिलबर नबी मुझो अब्बो अम्मा तो ता कुर्बान या रसूल अल्लाह तो चयो अल्लाह आहे असां अल्लाह कोन ॾिठो आ तुझी ज़बान के मञोसी त अल्लाह आहे या रसूल अल्लाह असां जन्नत कोन ॾिठी आ दोज़ख कोन ॾिठो आ या रसूल अल्लाह तो फरमायो जन्नत आहे दोज़ख आहे असां मञोसी जन्नत आहे दोज़ख आहे या रसूल अल्लाह एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं मञोसी भला जे घोड़े जी ॻाल्हि बि तो चई तो चयो त मूंखां हिन सौदो कयो अथई असां मञोसी तू सच्चो तुंहिंजो हर हर कोल सच्चो अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह का ॻाल्हि सम्झो था अलाए कोन था सम्झो सुभान अल्लाह साईं जन फरमायो हाणे ॿियनि जे लाइ को शाहिदी ॾे ॿ माण्हू शाहिदी ॾियनि त क़बूल आहे हे हिकिड़ो सहाबी हिकिड़ी ॻाल्हि ते गवाही ॾे हिन अकेली जी गवाही क़बूल आहे अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह भाई इख्तियार नबी वटा ना आदा यो इख्तियार नबी वटा ना जको जो तो नबी वट कोई इख्तियार ना है साईं करीम नमाज पे पढ़ाएं चो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नमाज पढ़ाएं तो मस्जिद किबलतैन में मस्जिद किबलतैन मदीना मुनव्वरा जी जेके ॾिसी आया आहिनि तव्हांखे ख़बर आहे जेके नायो ॾिसी आया अल्लाह तव्हां सभिनी जी हाज़िरी नसीब फरमाईंदो अॻ में मुस्लमान मस्जिद अक्सा ॾे मुंहुं करे फलस्तीन यरूशलेम ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुया हाणे त असां मके ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा आहियूं अॻ में ओॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुया हाणे मदीने खे में काबो मको ॾखिण पासे आहे ऐं फलस्तीन उत्तर पासे आहे मदीने जो ताजदार हीअं फलस्तीन ॾे मस्जिद अक्सा ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ाए पियो नमाज़ हलंदे महबूबनि खे ख्याल आयो अल्लाह जे अक्सा जे बजाए बैतुल्लाह ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ूं त केॾो भलो थींदो ईअं जो चई महबूबनि नेण मथे खयनि नमाज दौरानी महबूब नजर मथे खैया कुरान जी आयत नाज़िल थी कद नरा तकल्लुब वजहिक फिस समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा ओ मुझा महबूबा जेको बार बार आसमान दे नेण खणी ॾिसी पियो तुंहिंजो ॾिसण असीं ॾिसी रहिया आहियूं अन क़रीब तोखे ओॾा फेरींदासीं जिते तुंहिंजी रज़ा हूंदी
क़िबलतन तरदाहा अब समझण जी ॻाल्हि आहे जिते तूं राज़ी हूंदे नबी तूं राज़ी हूंदे अब अल्लाह की मर्ज़ी आहे हुकुम ॾे अब काबे खां मुंहुं फेर हेॾे मुंहुं कर ए अल्लाह जा रसूल हेॾा मुंहुं कर नबी फेरे छॾिया मुंहुं अल्लाह जो हुकुम थिया न अल्लाह फरमायो ओला सा मुंजो छा ओ भरोसा मुंजो छा ओ मुंजा नबी अक्सा सा छा बैतुल्लाह सा छा मां अल्लाह त चैनी पासे आया जे पासे मोह कंदो अल्लाह के लहंदो किबलन सा पासन सा मुंजो कुछ न जेके तोखे वणे जडे तुंजी मर्जी हुजे जे पासे तू चाही मां अल्लाह उन गाल में राजी आया खुदा की रजा चाहते दो आलम खुदा की रजा चाहते तो आलम खुदा चाहता है रजा ए मोहम्मद सुभान अल्लाह साईं जन नमाज हलंदे बेपरी नमाज पढ़न पिया ॿ रकातूं पढ़ी विया हुया हेॾा उतर ॾे मुंहुं हुयो अक्सा ॾे अल्लाह जो हुकुम जो थियो नमाज दौरान ई बाक़ी ॿ रकातूं साईं जन फिरी हीअं उतर ॾखण ॾे मुंहुं करे नमाज पढ़ण शुरू कई चओ सुभान अल्लाह नमाज पूरी थी 10 ॼणा साहबी हुया उन्हनि बि नबी जो चेहरो फेरियो न उतर खां ॾखण ॾे उन्हनि 10 ॼणनि मदीने वारे साईं सां मुंहुं फेरियो बाक़ी ॿिया माण्हू बीठा हुया तनखा नबी पुछा कई ॿुधायो तव्हां छो मुंहुं न फेरियो तव्हां छा ला मूंसां गॾु मुंहुं न फेरियो चवनि या रसूल अल्लाह सदाईं हेॾा मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा आहियूं असां चयो निमाज़ ख़तम थिए त ॾिसूं छा मामिलो आहे छा माजरा आहे असां चयो निमाज़ पूरी थिए त मसइलो सम्झूं हुननि 10 खां बाक़ी जेके 10 मुंहुं फेरियनि साईं पुछा कयो तव्हां छो मुंहुं फेरियो उन्हनि वरी हथ ॿधी अर्ज़ कयो ओ दिलबर नबी असांजी जान तो ता कुर्बान मुंहिंजा राणा असांजो वरी काबे सां छा पासे सां छा जॾहिं यार जो मुंहुं हूंदो असांजो मुंहुं बि ओॾा हूंदो सुभान अल्लाह मुंहिंजा राणा निमाज़ बि तो सेखारी अक्सा जी फज़ीलत बि तो सेखारी बैतुल्लाह जी इज़त बि तो सेखारी असांखे ॿियो कंहिंसां मतिलबु नाहे जॾहिं तुंहिंजो मुंहुं हूंदो असांजो मुंहुं ओॾा हूंदो सुभान अल्लाह नबी सुणा एॾो ख़ुशि थिया जो 10 ॼणनि जा नाला वठी फरमाईंदा तव्हां बिना हिसाब जे जन्नती आहियो तव्हांखे जन्नत जी ख़ुशख़बरी आहे नालो पियो अशरतुल मुबश्शिरीन 10 खुशखबरी वारा अबू बकर फिल जन्नत उमर फिल जन्नत उस्मान फिल जन्नत अली फिल जन्नत अबू उबैदा फिल जन्नत तलहा फिल जन्नत जुबैर फिल जन्नत महबूबन नालो वठी 10 ॼणनि जे लाइ फरमायो तव्हां 10 जन्नती आहियो नमाज असीं भी पढ़ूं पिया नमाज उन ही मस्जिद में ॿिया सहाबी भी पढ़न पिया हे सहाबी भी पढ़न पिया पर जन्नत जी खुशखबरी हिननि 10 खे मिली माना रुगी नमाज फ़ाइदो न ॾींदी नमाज तॾहिं फ़ाइदो ॾींदी जॾहिं मदीने वारे साईं सां इश्क ऐं मोहब्बत रखियो वेंदो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा इरादो आहे नबी सां दिल लाइ बि मदीने वारे सां मोहब्बत रखबी हाणे थकायो अथनि तव्हांखे कलाक पूरो थी वियो आहे तव्हां कोन थकिया आहियो मां थकिजी पियो आहियां कल्ह 5 जलसा करे आयो आहियां ओ दादू खां बि हेठि कंजारे वारे पासे अॼु बि हिकिड़ो जलसो करे पोइ तव्हां वटि आयो आहियां अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो पुट पोइ हिन जलसे रखण जो मक़सद इहो आहे त दिलनि में मदीने वारे जी मोहब्बत पैदा कर ओ नौजवानो ओ मुंहिंजा भाइरो ओ मुंहिंजा अज़ीज़ो पुट ज़िंदगी न विञायो हयाती गुज़रंदे ख़बर कोन पवंदी जो दाढ़ी में अछा वार अची वेंदा कुराड़ा थी वेंदासीं पर कुराड़ पताईं अलाए जहिड़ा हुजूं अलाए न हुजूं थी सघे अॻे ई क़बर में वञी पहुचूं मरण खां अॻु में अॼु वाइदो कर त नबी सुणे खे राज़ी करे ॾेखारींदा जिंदगी उहा भली जेका मुझे दिलबर नबी जी मोहब्बत ऐं गुलामी में गुज़रंदी आहे महबूबन जी गुलामी में अच ये गुलामी ना है बिनी जहानन जी बादशाही है
जेका इज्जत मदीने वारे जे कदमन में किरण सा मिलंदी आ न सा तख्त ऐं ताज ऐं तवंगरी हासिल करण सा बि कोन मिलंदी आ जेका मुस्तफा जे कदमन में किरण सा मिलंदी आहे। के मोहब्बत वारे चेवा तो तख्ते सिकंदरी पे वो थूकते नहीं है बिस्तर लगा हुआ हो आका जिनका तेरी गली में। तू ये जिंदगी गुजार जो इलाके में मानू उनमें मशहूर थी अबा मदीने वाले जो दीवान इहो था। सुभान अल्लाह। को सदाए मुफ्ती आया को मौलवी आया को पुलिस वारो को वडेरो सदाए को साईं मुझा डॉक्टर सदाए को वकील सदाए को इंजीनियर सदाए पर तुंजी मशहूरी इन हिसाब सां हुजे जो मानू चवंदो महबूब जो आशिकी हो अमल वारो थी नेक साले थी पंज वक्त नमाज पढ़ो दीन सां दिल ला भला जे अमल नसीब नाहे त अमल वारनि जी सोबत में वे। मुझे मुर्शिदन जो आस्थानो फजलाबाद शरीफ मातली तो का परे ना सबनी डिठो अचो अल्लाह वारनि जी सोबत में लखे मानू जेके पुलिस जी मार सा न सुधरी सकिया अल्लाह जे कामिल वली जी दरबार में आया नसीहत बुद्धि जो तहज्जुद गुजार बणजी गया। ये तवी चाहो था तो दिलुन ते असर पवे मदीने वारे जी मोहब्बत नसीब थे तो पो दिलबर साईं जी सोबत में अचो इंशाअल्लाह रंग लगी वेंदा। अल्लाह मुंजो चवण तवा जो बुधन पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।